रोशनी पब्लिकेशन एक नई सीरीज़ बोर्ड मुतासरन जे ॿारनि लाइ शुरू कई है, जंहिंमें मुख़्तलिफ़ आर्टिस्ट नौजवान पंहिंजा कुछ कलाक वक्त कढी रज़ाकाराना तौर कुछ वक्त ॿारनि खे ॾींदा। उन सिलसिले में रोशनी पब्लिकेशन तरफ़ां बोर्ड मुतासरन जी आरसी आबादी वेझो ख़ुदा जी बस्ती कच्ची आबादी में 18 सेप्टेम्बर खां पहिरें टेंट स्कूल जो आगाज़ कियो वियो आहे, जंहिंजो मक़सद ॿारनि में किताब पढ़ण जो रुझान पैदा करण समेत बोर्ड मुतासिर कैंपनि ऐं तंबनि में रहंदड़ ॿारनि जी तालीमी सिख्या खे यकीनी बणाइण आहे। और स्कूल में तस्वीर ठाहिण ऐं खाका कुशी करण, ड्राइंग ऐं स्केचिंग, शायरी, कहाणियूं, मौसीकी, ॻाइण, पेंटिंग, लिखण, किताब पढ़ण, इत्साहिंदड़ बहस ऐं ॻाल्हियूं करण कम्युनिटी जे तरफ़ां हिक आज़ाद कदम आहे, जंहिंमें को बि हिस्सो वठी सघे थो। उन प्रोजेक्ट में रजब अली, समद चारण, आफाक, हसनैन अब्बासी, शहबाज अफजल, रुहेल अली, शहजाद जतोई, इजहार घोटू, हालार नवाज, इकरा अली, रबिया, हुसैन आर्ट घर, सिंध लिटरेचर एंड आर्ट कम्युनिटी ऐं ॿिया मेंबर शामिल हुआ। रोशनी पब्लिकेशन तरफ़ां उहो स्कूल कुछ महीननि ताईं जारी रहंदो, जेसिताईं बोर्ड मुतासिर पंहिंजनि घरनि ॾांहुं रवाना न थींदा ऐं हर दफ़े कंहिं नई जॻह ते उहो टेंट स्कूल लॻायो वेंदो।